एक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मॉस्को पुलिस ते हमले खां पोइ पुलिस जी जवाबी फायरिंग में मुख ॾोहारी मारिजी वियो। पंजाब पुलिस हथां मारिजी वियल ॾोहारी जी सुञाण बशीर उर्फ़ बशूशर नाले सां थी आहे। रहीम यार ख़ान जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जे 2 गाॾियुनि ते धाड़ुलनि जे हमले में 12 अहलकार शहीद ऐं 6 अहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ। अहम ख़बर अवां सां शेयर करियो। मॉस्को पुलिस ते हमले खां पोइ पुलिस जी जवाबी फायरिंग में मुख ॾोहारी मारिजी वियो आहे। पंजाब पुलिस हथां मारिजी वियल ॾोहारी जी सुञाण बशीर उर्फ़ बशूशर नाले सां थी आहे। रहीम यार ख़ान जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जे 2 गाॾियुनि ते धाड़ुलनि जे हमले में 12 अहलकार शहीद ऐं 6 अहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मॉस्को पुलिस ते हमले खां पोइ पुलिस जी जवाबी फायरिंग में मुख ॾोहारी मारिजी वियो। पंजाब पुलिस हथां मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप बशीर उर्फ़ बशूशर नाले सां थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मोहम्मद बचल घुनियो खां। जी मोहम्मद बचल, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। गुज़िरियल राति पंजाब पुलिस मथां ॾोहारनि जो में 12 पुलिस एहलकार शहीद थिया। जंहिं खां पोइ सुबुह जो जॾहिं जेको ॾोहारी ज़ख़्मी थियो हुयो, जंहिंखे सुबुह जो ख़बर पई त मारिजी वियल ॾोहारी जो नालो आहे बशीर अहमद उर्फ़ बशू, जंहिंजो लाश वारसनि वटि मौजूदु आहे। जी ठीक है, माशी मेहरबानी मोहम्मद बचल अपडेट करण।